सिंध तोखे सलाम। सिंध सलामत सलामत सिंध सलामत सिंध सलामत सिंध सलामत सलामत सिंध सलामत सिंध सलामत सिंध सलामत सलामत सिंध सलामत सिंध सलामत सिंध सलामत सलामत सिंध सलामत सिंध सलामत। ए सिंध तोखे सलाम। सिंध सलामत सलामत सिंध सलामत सिंध सलामत सिंध सलामत सलामत सिंध सलामत सिंध सलामत सिंध सलामत सलामत सिंध सलामत सिंध सलामत सिंध सलामत सलामत सिंध सलामत सिंध सलामत। सिंध अहिड़ो देश आ जिते रुगो प्यार आ। सिंध सलामत सलामत सिंध सलामत सिंध। सिंध सलामत जा साथियों सारी दुनिया जा सिंधी दोस्तों अस्सलाम वालेकुम। अॼु असां सिंध जी उभरंदड़ हिकिड़ी नई फ़नकारा खां इंटरव्यू था वठूं। संदसि नालो आहे पारस अली पारस ऐं उभरंदड़ फ़नकारा। असां सिंध सलामत जे इहो हिकिड़ो फ़र्ज़ु आहे त असीं हर नए सिंधी उभरंदड़ फ़नकार जी हौसला अफ़ज़ाई कयूं। इन सिलसिले में अॼु असीं कासिमाबाद में आहियूं, कासिमाबाद हैदराबाद, ऐं असांजी फ़नकारा पारस अली पारस असां वटि मौजूदु आहे ऐं संदसि फ़नकारा आहे जीअं त संदनि शौक़ु फ़न मौसीक़ी सां आहे ऐं उन बारे में सवाल कंदासीं। सभ खां पहिरीं इहो सुवालु आहे त हीउ जेको तव्हांजो नालो पारस अली पारस असली आहे? पक? ऐं तव्हांजो शनाख़्ती कार्ड बि चेक कंदुसि? इहो आहे त माण्हुनि खे काफ़ी सारा शौक़ हूंदा आहिनि। कंहिंखे डॉक्टर थियण जो शौक़ु आहे, कंहिंखे इंजीनियर थियण जो शौक़ु आहे, कंहिंखे ठगा चाढ़ण जो शौक़ु आहे, कंहिंखे बकरियूं चाढ़ण जो शौक़ु आहे। असांजो जो कैमरामैन आहे उनखे फोटोग्राफी जो शौक़ु आहे। तव्हांखे ही सिंगिंग ॻाइण जो शौक़ु इहो कीअं थियो? ऐं अञा कुझु दिलि में तव्हांजी ख़्वाहिश आहे? बिल्कुलु असांखे इहो शौक़ु आहे, अॻिते वधणो आहे असांखे। इंशाअल्लाह उमेदूं आहिनि रब में त इंशाअल्लाह वधंदासीं, रहंदासीं। साथ रहंदो सिंध वारनि जो, सिंध वारनि तव्हांजो सिंध सलामत वारनि जो साथ रहंदो। बिल्कुलु अॻिते रहंदा रहंदासीं इंशाअल्लाह। उमेदु आहे हीउ शौक़ु आहे पंहिंजो, बचपन खां मुंहिंजो शौक़ु हो, गुनगुनाईंदी रहंदी हुअसि। मोहतरमा फ़ौज़ा तुमरो खे मां ॿुधंदी रहंदी हुअसि, मुंहिंजो शौक़ु हूंदो उनखे ॿुधण जो। त बसि शौक़ु थी पियो जॾहिं खां वठी मां शादी कई, उन खां पोइ मुंहिंजे हस्बैंड मूंखे चयो तूं तुंहिंजो शौक़ु आहे त भले तूं मुंहिंजी इजाज़त आहे तोखे तूं ॻाए थी सघीं। उन खां अलावा हिकिड़ी ॻाल्हि त ज़ाहिर आहे तव्हांखे इहो शौक़ु आहे, इन शौक़ में शाइर खां सवाइ फ़नकारा अधूरी हूंदी आहे। तव्हांखे कहिड़ो शाइर जेको आहे सभिनि खां ज़्यादा पसंदि आहे? शाइर त माशाअल्लाह सभु सुठा आहिनि, तमामु बहितर आहिनि। सभु सिंध जा शाइर आहिनि माशाअल्लाह, तमामु बहितर आहिनि। पंहिंजो दिलि जो राज़ ॻाल्हि दिलि में जेको अथनि उहो लिखनि था, पंहिंजो हुनर अथनि माशाअल्लाह। उन्हनि जो तमामु सुठी ॻाल्हि आहे, तमामु सुठो था लिखनि, सभु सुठा शाइर आहिनि। ऐं मां कंहिंजे बि नाले बि न चवंदसि हीउ ख़राबु आहे, हीउ सुठो आहे, माशाअल्लाह सभु सुठा आहिनि। बेसिकली त तव्हांखे हिकिड़े जीअं असांजो सिंध जो सरताज आहे शाद लतीफ़ भिटाई, दुनिया जे शाइरनि जो सरताज आहे, हुनजो नालो वठी सघो था। अदबी हवाले सां असांजा शेख अयाज़ आहिनि, उस्ताद बुखारी आहिनि, ताजल बेवस आहिनि, काफ़ी सारा खोड़ सारा। पर हिकिड़ो इहो सुवाल त कैसेटी शाइर ऐं अदबी शाइर में फ़र्क़ु आहे।
तव्हांजी हीअ जेका पहिरीं कैसेट अचे पई दिल जी पसंद कैसेट जी आहे, छा हिन में सिर्फ़ु कैसेट जी शायरी आहे या अदबी शाइरनि जी बि शायरी आहे? नहीं, सिर्फ कैसेट जा शायर आहिनि, अदब शायर में बिल्कुलु न। क्या तव्हांखे ख़बर आहे त अदबी शायरी ऐं कैसेट जी शायरी में कहिड़ो फ़र्क़ु आहे? फ़र्क़ु त बिल्कुलु ई राज जो फ़र्क़ु आहे उन में। हू नाले वारा सिंध जा माशाल्लाह सुठा पोइ शाइर हुआ, उन्हनि जे जेतिरो बि खणंदा आहियूं किथे बि महफ़िल में असां राग कंदा आहियूं त तमामु सुठी मोट मिलंदी आहे असांखे। हीअ त जेको दौर आहे उन जे हिसाब सां ई शाइर आहिनि। शाह लतीफ़ भिटाई जी शायरी का यादि आहे, कोई हिकिड़ो बैत यादि आहे तव्हांखे? काफ़ी असांखे चवंदा बिल्कुलु काफ़ी सुठा आहिनि, मगर मूंखे जेको तमामु सुठो जेको साईं चयो आहे सिंध खे दुआ ॾिनी अथसि, बिल्कुलु मां तव्हांखे ॿुधायां थी। साईं सदाईं करीम मथे सिंध पुकार, दोस्त मिठा दिलदार आलम सभु आवाज़ करे। इन खां अलावा भला जेकॾहिं कैसेट जी शाइर आहिनि ऐं खोड़ सारा पंहिंजे सिंध जा, उन में जेके बि मख़सूस नाला आहिनि, जीअं हींअर मौजूदा दौर में मजीद दस्त आहे, दस्त मजीद भई धकड़ो आहे, ऐं अनवर कमराणी आहे, नियाज़ पिताफ़ी आहे, खोड़ सारा इहे जेके असांजा सिंधी कैसेट जी शाइर आहिनि जेके जिन पंहिंजो पाण खे मञायो आहे। ॿियो जेको पंहिंजो अली मोहम्मद उडेराई आहे, इन्हनि जूं कुझु सिटूं कंहिं में यादि अथव? जी ॿुधायो, पर तरन में ॿुधायो, थोरो गुनगुनाए जेको। जी हाँ, मां बिल्कुलु तव्हांखे ॿुधायां थी, जेको मूंखे यादि आहे मां तव्हांखे ॿुधायां थी। सचे प्यारे लाइ माण्हू सिकनि पिया, मोहबत लाइ दुआऊं घुरनि था। सचे प्यारे लाइ माण्हू सिकनि पिया, मोहबत लाइ दुआऊं घुरनि था। मुझे जानी न तो एहसास करी, मुझे प्यारे के प्यो ठुकराई। केॾो बेनसीबाही तू, केॾो बेनसीबाही तू, केॾो बेनसीबाही तू, केॾो बेनसीबाही। अफ़सोस आहे मुंहिंजी मोहबत न सुञाणी थो, मां प्यारे घुरा ऐं तूं ॾींहुं अखियुनि में पाणी थो। अफ़सोस आहे मुंहिंजी मोहबत न सुञाणी थो, मां प्यारे घुरा ऐं तूं ॾींहुं अखियुनि में पाणी थो। तूं एतिरो चाहण वारीअ खे पंहिंजे हथनि सां विञाई। केॾो बेनसीबाही तू, केॾो बेनसीबाही केॾो बेनसीबाही तू, केॾो बेनसीबाही। तोखे वक़्तु ॿुधाईंदो पोइ ग़लतियूं ईंदई नज़र, पोइ मूंखे सारींदे तूं मुले रोंदे ॾे था ज़फ़र। तोखे वक़्तु ॿुधाईंदो पोइ ग़लतियूं ईंदई नज़र, पोइ मूंखे सारींदे तूं मुले रोंदे ॾे था ज़फ़र। हाणे मूंखां में छा लाइ तूं पंहिंजो साथ छिनण थो चाहीं। केॾो बेनसीबाही तूं, केॾो बेनसीबाही। जीअं त असांजे बुनियादी मक़सदु जो आहे त असां सिंधी जी ख़िदमत करियूं, सिंधी ॿोली जी ख़िदमत करियूं। इन हवाले सां तव्हां पंहिंजे सिंध धरती वासियुनि खे कहिड़ो मैसेज या कहिड़ो पैगाम ॾियणु चाहियो थियो? सिंध सलामत, साथ सलामत आहे। सिंध हमेशह सुठी आहे माशाल्लाह। सिंध में अमन आहे, शांती न आहे, इहो चवंदासीं भाइरनि खे भेणनि खे त माशाल्लाह दुआऊं घुरनि। सिंध हमेशह सुखी रहे, तमामु घणी सुखी रहे। तकलीफ़ुनि में आहे सिंध, जेके बि कनि पिया उन्हनि खे बि असांजो पैगाम आहे, जेके सिंध खे तकलीफ़ रसाए रहिया आहिनि त अलाह साईं उन्हनि खे बि मान ॾे त सिंध जो तकलीफ़ न पुॼाइनि। ऐं ॿाहिरनि खे मुंहिंजो पैगाम आहे त पढ़ाई कनि, अमन कनि, सिंध सां अमन थी हलनि, सुठो तरीक़े सां पढ़ाई कनि, अॻिते वधनि। माशाल्लाह सिंध में पढ़ाई खां अलावा कुझु बि न आहे। पढ़ाई हूंदी, इल्मु हूंदो त बाक़ाइदा इंसानु वधी सघे थो। डिग्रियूं खणो, पंहिंजे पाण खे वधायो, हिमत ॾियो पंहिंजे पाण खे। जेके ॿाहिरि बेरोज़गार वेठा आहिनि उन्हनि खे असांजो पैगाम आहे त हिमत वठनि।